अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां हिकिड़ो रिसाइकलिंग प्रोजेक्ट शेयर थी कयां। आज मैं एक रिसाइकलिंग प्रोजेक्ट शेयर कर रही हूँ। ये मैंने बास्केट बनाई थी। इसका हैंडल था यहाँ पे ऊपर, इसका हैंडल हो गया ख़राब, लेकिन ये जो नीचे जो इसकी बेस है वो बहुत अच्छी कंडीशन में है अभी भी। ठीक है, ये मूं बास्केट ठाही हुई, इन जो वीडियो भी मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहे। त हिन जो हैंडल जेको मथां उहो ख़राबु थी वियो, उहो मां हिन जो कटी छॾियो आहे। ऐं हिन ते जेका रिबिन लॻल हुई उहा बि मेरी थी वई, उहा बि मां हटाए छॾी आहे। हाणे हीअ बेस जेका आहे उहा इलाही सुठी कंडीशन में आहे, त हिन खे मां वराए इस्तेमालु थी कयां। तो सभिनी खां पहिरियों त हिन शीट मां हीअ रैपिंग पेपर आहे, इन मां मूं हिन खे अंदरि हणण जे लाइ पटी कटे रखी आहे हिकिड़ी, हिन जे माप जी, हिन जे साइज़ जी हिकिड़ी पट्टी कटे रखी है। ठीक है, ये इसके अंदर लगाने के लिए, ताकि इसका जो गत्ता छुप जाए, क्योंकि पहले इसमें मैंने फूल डाले हुए थे तो ये नज़र नहीं आता था। अब इसको बना रही हूँ मैं बॉक्स, तो ये अंदर से कवर करना ज़रूरी है। ठीक है, तो हिन जे माप जी मां हिकिड़ी पट्टी कटे छॾी आहे, हिन जे अंदरि हणंदसि। ऐं उन खां अलावा हिकिड़ो ही सर्किल भी कटियो आहे, त जीअं हिन जो तरो बि जेको आहे कवर थी वञे। ऐं हीअ ग्लू आहे मां वटि, हमेशह मां इस्तेमालु कंदी आहियां क्राफ्ट जे लाइ। सभिनी खां पहिरियों असां हिन जे तरे में ग्लू हणंदासीं। ग्लू लगा के पहले हम इसका जो सेंटर का पीस है उसको चिपका देंगे अच्छी तरह से। पहिरियों खां मां कटे रखिया आहिनि टाइम बचाइण जे लाइ। तव्हां ॾिसो, हिनजी बेस जेका आहे उहा कवर थी वई आहे। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ हाणे असां हिन जे साइड ते ग्लू हणी ऐं हीअ पासे वारी पट्टी चिमड़ाईंदासीं। अंदर इसको साइड पे हम ग्लू लगाएंगे और ये किनारे जो है इसको हम कवर कर लेंगे, ताकि वो नज़र नहीं आए जो भी गत्ता है। ये बास्केट बनी हुई है जो कार्टन्स आते हैं सौदे में, सामान में जो डब्बे आते हैं उनमें से, और ऊपर मैंने इसको सुतली से लिपेट लिया था। अभी वही चीज़ मेरी जब ख़राब हो रही है, मेरा दिल नहीं चाहा, ये इतनी अच्छी और मज़बूत है बनी हुई टोकरी, तो मैंने सोचा इसको दोबारा इस्तेमाल कर लेते हैं। हिकिड़ी सुठी ऐं मज़बूत शइ आहे, त मां हिनखे ज़ाया न पई करणु चाहियां, मूं इहो ई सोचो त हिनखे वराए इस्तेमालु कजे। सो ही पीस हिन जे अंदरि लॻंदो, डॉट्स वारो पासो साम्हूं ऐं प्लेन जेको आहे उहो पासे ते। ॾाढी आसानी सां हे लॻी सघे थो, ॾिसो ही। और इसको हाथों से फिर दबा के फिक्स करना है। ठीक है, तो ही फिक्स थी वियो। अंदरां दॿो जो जेको पाठो हुयो वो कवर थी वियो आहे, जो गत्ता नज़र आ रहा था वो कवर हो गया। अच्छा, इसको लगाने के बाद आप ये ख्याल रखिएगा कि अगर ये जैसे थोड़ा सा किनारा बढ़ा हुआ है मामूली सा यहाँ से, तो उसको आप कटिंग कर सकते हैं, उसको काट कर बैलेंस कर लें ताकि वो बुरा नहीं लगे। उसके बाद हम बनाएंगे इसका ढक्कन। हिन जो ढक ठाहींदासीं। हाणे ये आम सा गत्ता है जो जेंट्स की जो शर्ट्स आती है उसकी पैकिंग से निकलता है ये, तो उसमें से मैंने ये डब्बा रख के इस तरह कि कितनी साइज़ का मुझे ढक्कन चाहिए, मैंने एक सर्किल काट लिया है। ठीक है, तो ये जेके जेंट्स की शर्ट में दॿा ईंदा आहिनि, पाठा ईंदा आहिनि पैकिंग में, उहे पाठा मां रखंदी आहियां, छो त हिन जो ॾाढो थिक पाठो हूंदो आहे, इन मां सुठी तरह सां कमु करे सघिबो आहे। त हीअ जेको आहे मां दॿो हिन जे मथां रखी हिकिड़ो सर्किल ट्रेस करे वरितो आहे, ऐं इन खां थोड़ो नंढो पेपर जो सर्किल भी ट्रेस करा। देखिए इससे मामूली सा छोटा है, आप इसके चारों तरफ देखिए, हल्की सी स्पेस छोड़िए, इससे थोड़ा सा छोटा मैंने ये पेपर का जो है वो पीस काट लिया है। इसको अभी हम रखते हैं। सबसे पहले ढक्कन पे हम ये बोरी चिपकाएंगे। ये गुणी जो पीस आहे, बोरी जो पीस आहे, इहो असां हिन जे मथां चिंबड़ाईंदासीं। ठीकु आहे, त इन जे लाइ असांखे, छो त ॾिसो हीअ बि जूट आहे, सुतली बि जूट आहे, हीअ बोरी बि जूट आहे। ठीकु आहे, त इहे ॿिन्हिनि जो पाण में कलर जेको आहे मैच कंदो आहे, साॻियो ई मटीरियल आहे। त हिन ते असां पहिरियों ग्लू हणंदासीं ऐं पोइ बोरीअ ते चिंबड़ाईंदासीं हिनखे। पूरो लेयर लॻाइणु ज़रूरी कोन्हे, बसि थोरी थोरी सॼे ते फैलाए वञो त जीअं हिन ते बोरी चिंबड़ी पए। पूरे सेंटर में असां हिनखे चिंबड़ायो आहे। ठीकु आहे, ऐं हाणे हिन जा सिर्फ़ु असां कॉर्नर्स कटींदासीं। ये आप देख लें, इसको मैंने चिपका दिया है। इतना ये छोड़ छोड़ के पूरा आधा पौना इंच छोड़ना है साइड से, और सिर्फ कोने जो है उनकी कटिंग करनी है।
तो ये चारों तरफ जो है इसके एक बढ़ा हुआ पीस आपको नज़र आएगा। ये ॾिसो, ही चौधारी वधियल आहे। हाणे हिनखे हणंदासीं असां कट, छो त असांखे हिनखे मोड़णो आहे। इसको हमें मोड़ना है, तो जो पीस ये बढ़ा हुआ है इसको कट लगाएंगे और फिर हम इसको ग्लू के साथ चिपकाएंगे, क्योंकि अगर आप बिना कट लगाए इसको चिपकाएंगे तो ये इसमें सारे जो है वो सिलवटें आ जाएंगी, सही से ये कवर नहीं होगा। असां जेकर हिनखे कट न हणूं, ईअं ई चिंबड़ायूं, त पोइ हिन में घुंज घुंज थी वेंदा ऐं हे सुहिणे नमूने ऐं सफ़ाई सां हिन ते न चिंबड़ंदो। हाणे हे सॼा मां हिन में कट हणी वई आहियां, ये देखिए सारे में मैंने ये कट लगा लिए। अब हम करेंगे ये कि ग्लू यहाँ पे थोड़ी सी ज़्यादा लगा लेंगे, क्योंकि बोरी है, थोड़ा मोटा धागा है इसका, तो उसको चिपकने के लिए ज़्यादा ग्लू की ज़रूरत है। हिकिड़ो तमामु सुहिणो बॉक्स ठही पवंदो, तव्हां ॾिसंदव। ऐं बेस मूं तव्हांखे ॿुधायो त गते मां ठहियल आहे, पाठे मां जेको सौदनि जे दॿनि में पाठो ईंदो आहे, ऐं मथां मां उनखे सुतलीअ सां कवर करे छॾियो आहे। अब ये देखिए, ये इस तरह मैंने ये ग्लू लगा ली चारों तरफ। अब हम इनको पलट के चिपकाते जाएंगे। फिर जहाँ से हम बाद में देखेंगे कि अगर ठीक से नहीं चिपक रहा तो उस पर हम दोबारा ग्लू लगा सकते हैं। ठीक है, अड़ी तरह सां ही सॼा किनारा असां हिन सां चिंबड़ाए वेंदासीं, जीअं ही ॿाहिरे पासे खां हिकिड़ो ही फाइन फिनिशिंग अची वञे। ही ॾिसो, सॼो हिनखे चिंबड़ी वियो आहे। हिन जो सिधो पासो हे आहे, सीधा साइड ये है और अंदर का साइड ये है। अब ये जो मैंने पेपर काटा था, ये हम इसको अंदर से कवर करेंगे ताकि इसका जो रफ हिस्सा है ये छुप जाए। तो फिर हम इसके ऊपर चारों तरफ ग्लू लगाएंगे और फिर हम इस पर ये चिपका देंगे। ये ॾिसो, विच ते थोड़ी ग्लू है, यहाँ थोड़ी सी ग्लू मैंने बीच में लगा ली है और साइड पे ज़्यादा लगाई। अब हम इसको करेंगे कवर, ताकि इसके जो जोड़ हैं, जो रफ साइड है, वो अच्छी तरह से छुप जाए। ठीक है, ये देखिए, अब ये बुरा नहीं लग रहा। ये इसका अंदर का साइड है, ये इसका अंदर का साइड है। इसको हम इसका बनाएंगे ढक्कन। और अब हम बना रहे हैं इस बॉक्स के लिए पाए। पावा था ठाहियूं असां। ही उहो ई गतो आहे जंहिंमां बॉक्स ठहियल आहे। अहिड़े गते मां हिन मां असां डिघियूं पट्टियूं कटींदासीं हिन जे पावा ठाहिण जे लाइ। 4 हम इक्वल जो है इसमें से पट्टियाँ काटेंगे ताकि हम इसके थोड़े छोटे से पाए बना सकें, वो बहुत खूबसूरत लुक आएगा। अब ये देखें कि इस पे लकीरें जो है ना, ये इस तरह आड़ी आनी चाहिए। ये लीका जेके आहिनि हिन में, हिन जा आड़ा हुजण खपनि, छो त असां हिनखे हीअं रोल कंदासीं। इसको हम ऐसे रोल करके रखेंगे, लगाएंगे यूँ। तो अगर इस पे ये सीधे होंगे लकीरें तो ये ठीक से रोल नहीं होगा, तो इस पर आड़ी लकीरें इस पर आनी चाहिए। इस तरह के मैं 4 जो है पीस काट रही हूँ। ॾिसो, ही 4 पीसिस मूं कटे वरिता आहिनि ऐं हिननि जी वेकर हिक जेतिरी हुजे। जो इन पट्टियों की चौड़ाई है ना, ये इन छोटे छोटे पायों की लंबाई बनेगी, तो इसलिए ये इक्वल होने चाहिए। तो सबसे पहले इसको इस तरह से मोड़ लें, ऐसे चारों पट्टियों को। एक को मैं मोड़ चुकी थी पहले ही। हिनखे असां चङी तरह सां हीअं निशान विझी वेंदासीं पहिरियों, त जीअं आसानी सां ही गोल थी सघे। ऐं 4 पट्टियूं हिक साइज़ जूं हुजनि, न त पोइ जेके असां पावा हिनखे हणंदासीं उहे नंढा वॾा थी वेंदा। तो डब्बा जो है हमारा सीधा नहीं खड़ा होगा अगर छोटी बड़ी पट्टियाँ आप काटेंगे। थोड़ी सी इस पर ग्लू लगा है शुरू में, इसको लिपेटना शुरू करेंगे और फिर जब हम इसको बंद करेंगे तो ग्लू लगाएंगे। ठीक है, अभी हम इसको, ये ख़त्म हो गया। आखिरी सिरे पे भी थोड़ी सी ग्लू लगा के हम इसको फिक्स कर लेंगे ऐसे। इसी तरह ये 4 में बना रही हूँ, अहिड़ी तरह सां जीअं मूं हिनखे वेढ़े रोल ठाहियो आहे नंढिड़ो। ठीक है, ऐं अहिड़ा मां 4 ठाहियां थी। चारों मैंने ये रोल बना लिए हैं। ठीक है, 4 रोल ठही विया आहिनि। हाणे असां हिन जे मथां सुतली वेढ़ींदासीं। ये सुतली है, ये सुतली है, आम बाज़ार में मिल जाती है। इसको हम इसके ऊपर लिपेटेंगे ताकि इसका जो गत्ता है वो छुप जाए, पता नहीं चले कि ये किस चीज़ से बने हुए। ठीक है, सो असां हिनखे थोड़ी ग्लू हणंदासीं ऐं हिन जे चौधारी असां सुतली वेढ़ी वेंदासीं। ॾिसो, हिकिड़े सिरे खां वेढ़ण शुरू कयो, ऐसे ग्लू लगा के अच्छी तरह इसको दबाते जाएं ताकि ये इस पर फिक्स हो जाए, खुल नहीं जाए। कटियो से हितां
हाणे असां हिनखे ग्लू हणी फिक्स कंदासीं। इसके दोनों सिरे, शुरू वाला भी आखिर वाला भी, अच्छी तरह से ग्लू लगा के इसको फिक्स कर देना है। तो इसकी ये शक्ल बनेगी। ठीक है, ये नंढा नंढा 4 पावा ईअं ठहंदा। हाणे ॾिसो, ये खुले पियो। ग्लू जब तक गीली होती है ये ऐसे खुलता रहेगा, तो इसको इस तरह दबा के रखें थोड़ी देर, ताकि अच्छी तरह से फिक्स हो जाए। इसी तरह से इसके चारों पाए जो हैं ये कवर होंगे सुतली के साथ। ये ॾिसो, ये चारई ठही विया आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदव त हिननि चइनिनि जी हाइट हिक जेतिरी आहे, साॻी हिननि जी हाइट आहे। ये चारों की हाइट एक जैसी है। ठीक है, अब हम ये इसके नीचे 4 जगह पे इसको फिक्स करेंगे। ग्लू थोड़ी ठीक ठाक ज़्यादा लगानी है, क्योंकि इसमें सुराख हैं, तो कहीं पे लगेगी कहीं पे नहीं लगेगी, तो थोड़ी ज़्यादा लगानी है। इसको मुनासिब और बराबर फासले पे लगाना है। बिल्कुल किनारे पे नहीं लगाएंगे, थोड़ा सा अंदर की तरफ। चारई पावा असां हिनखे ईअं हणंदासीं। ॾिसो, फिलहाल आलो है, अभी ये गीला है, लेकिन फिर भी मैं इसको सीधा करके रख रही हूँ ताकि ये अच्छी तरह से चिपक जाए। इस तरह ये आप देखेंगे कि नीचे से ये कितना अच्छा लग रहा है। ये फिलहाल इसको छोड़ते हैं ताकि ये सूख जाए। ओह, ठीक है, इसको रख लेते हैं। और तब तक हम इस ढक्कन के ऊपर नॉब इसकी बनाएंगे। ढक्कन के ऊपर इसका जो पकड़ने के लिए ऊपर मथा हिकिड़ी असां नॉब ठाहींदासीं, जंहिंसां ढक्कन खे पकड़े सघिजे। हाणे हिन ढक जो नॉब ठाहिण जे लाइ मां ही रेड कलर जो कपिड़े जो पीस खयो आहे, ऐं इन में असां फिल कंदासीं ही पॉलिस्टर फाइबर, या कपह में विझी सघिजे थी। कोई बि शइ हिनखे अंदरि भरण लाइ जीअं हिकिड़ी थुल्ही गोल ॻोढ़ी ठही वञे। ऐं हाणे हिनखे असां चौधारी ॾींदासीं टोपो। इस पर टाँके लगाते जाएंगे लंबे लंबे, और इसके बीच में हम ये पॉलिस्टर जो है वो इसकी फिलिंग करेंगे। हाँ, ये ॾिसो, हितां मूं शुरू कया टाँका हण, ये राउंड कंप्लीट करे सेम जाइ ते अची वापस आई है सुई। तो इसी तरह से इस तरह ये एक टोकरी सी बन जाएगी, और पॉलिस्टर जो है हम इसके अंदर रखेंगे और धागा खींच लेंगे। ठीक है, ये असां हिन जे अंदर पॉलिस्टर रखी धागो छिके वठंदासीं। छो त मां हिन दॿे में अंदरि बि जेको मां रेड कलर हयो आहे, त इन करे हिन जो ढक बि रेड आहे। ऐं अञा असां हिनखे जेको डेकोरेट कंदासीं उहो बि रेड सां ई कंदासीं। ही ॾिसो, ये एक ऐसे मोटी सी गोली बन जाएगी। यहाँ पे टांके लगा के फिर हम इसको धागे को तोड़ लेंगे। हाणे गोली कंप्लीट थी वई आहे, ऐं असां हिनखे ग्लू हणी इन ढक जे पूरे सेंटर ते चिमड़ाईंदासीं। ऐसे इस तरह से ग्लू लगा लेंगे और पूरे बीच में इसको हम चिपका लेंगे। हो सके तो इसके ऊपर कुछ वज़न रख लें, जैसे ये बॉक्स में इसके ऊपर रख रही हूँ, ताकि ये थोड़ा अच्छी तरह से दब जाए। अब इसको हम करेंगे डेकोरेट। यहाँ से जो मैंने पुरानी पट्टी हटाई थी तो वो ग्लू भी नज़र आ रहा है। हितां मां पुरानी जेका रिबिन लाहे छॾी, त उहो पुरानी ग्लू हिन में लॻल आहे। ही पावा हिन जा तक़रीबन हिन ते चिंबड़ी विया आहिनि, अञा आला आहिनि पर फिक्स थी विया आहिनि। त असां हाणे हिनखे रिबिन सां डेकोरेट कंदासीं। ॿ रिबिन्स मां यूज़ कयां थी, रेड एंड वाइट, हिकिड़ी हीअ हार्ट्स वारी ऐं हिकिड़ी डॉट्स वारी। ठीक है, दो रिबिन्स में इस पर लगा रही हूँ। पहले तो इस पर लगाऊंगी जो पुराना निशान है, इसके ऊपर मैं फ्रेश ग्लू लगा के और ये रिबिन लगा लूँगी। हिकिड़ी रिबिन मां हिनखे लगाए वरिती आहे, ऐं हाणे ॿी रिबिन जेका हिन जे हेठि हणंदासीं। डॉट्स वाली रिबिन है, इनके मैं बिल्कुल हिन जे हेठे पासे थी हणा। इससे हम लगाएंगे यहाँ पर इस तरह। ये बी रिबिन भी हिन ते लगी वई। ऐं इहो ख़्यालु रखिबो रिबिन हणण महिल त ॿिन्ही रिबिन जा जेके ॻंढ आहिनि उहे हिकिड़े ही पासे अचनि। दोनों रिबिन्स के जो जोड़ है वो एक ही साइड पे आने चाहिए। और अभी हम इसको चेक करते हैं, ढक्कन हमारा मजबूत हो गया होगा।
ये ग्लू जब तक कंप्लीट सूख न जाए वो चिपकती नहीं है ठीक से, लेकिन ये काफ़ी फिक्स हो गया है। सो ही असांजो बॉक्स तैयार आहे। मुंहिंजी पुराणी बास्केट जेका भॼी पई उन जी बेस खे मां हिन बॉक्स जी शिकिल ॾिनी आहे। हीअ हिन जो ढक, तव्हां हिन में सुई धागा, रील, ज्वेलरी कुछ भी रखी सको था। इसमें आप कोई भी चीज़ रख सकते हैं। बहुत यूज़फुल और बहुत कम ख़र्च में बनने वाली चीज़ है। मूंखे उम्मीद है तव्हांखे मुंहिंजी वीडियो वणी हूंदी। अगर तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणो आहे पुछणो आहे कमेंट कयो ऐं चैनल सब्सक्राइब कयो त मुस्तक़बिल में बि अञा मुंहिंजो जेको इरादो आहे अगरि ज़िंदगी रही त मां तव्हां सां घणो कुझु शेयर कंदमि। ऐं जेकॾहिं चैनल सब्सक्राइब कंदव त पोइ तव्हां मुंहिंजी का बि वीडियो मिस न कंदव। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, कमु हमेशह प्यार सां कयो, पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो ऐं सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाई।